सुहणी जी शान केर बनंडो सियानो। जय झूलेलाल। सभिनी सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे हिकु सुठो सुसंस्कार ॾियण जो हिकु सुनहरो मौक़ो। सिंधी जनरल पंचायत गोंदिया जे सानिध्य में मिर्चुमल कोट परिवार जे पारां असांजी माउ ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो हिकु सुनहरो प्रोग्राम केरु बणंदो सियाणो। जय झूलेलाल। अॼु जे केरु बणंदो सियाणो में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु असांजे साम्हूं वेठा आहिनि अवनी हरीश शहजादपुरी, कक्षा चौथी में पढ़ंदा आहिनि, रावण मैदान सिंधी कॉलोनी गोंदिया में रहंदा आहिनि। अॼु हिननि सां असां पंहिंजो गेम शुरू कंदासीं। त अवनी, तव्हां छा रेडी आहियो? जोर सां चओ। हा। चलो घुमायो भी। 2 नंबर, सिंधीअ में शून्य खे छा चइबो आहे? ऑप्शन पहिरों 2, 10, 1, ॿुड़ी। सिंधीअ में शून्य खे छा चइबो आहे? ॿुड़ी। ॿुड़ी, राइट आंसर। वरी घुमायो भी। 5 नंबर, मां हिकु हिंदी में वाक्य चवंदुमि, तव्हांखे हुनखे सिंधी में चई ॿुधाइणो आहे। मेरा नाम क्या है? ऑप्शन, हुनजो नालो छा आहे, तुंहिंजो नालो छा आहे, मुंहिंजो नालो छा आहे, तुंहिंजो नालो सीता आहे। मेरा नाम क्या है हिनखे सिंधीअ में छा चवंदा? मुंहिंजो नालो छा आहे। मुंहिंजो नालो छा आहे, राइट आंसर, सही जवाब। अगली व्हील घुमायो। 3, पुफी। पुफी केरु हूंदी आहे? ऑप्शन, माउ जी भेण, पीउ जी भेण, भाउ जी भेण, ससु जी भेण। पुफी केरु हूंदी आहे? ऑप्शन फिर से बोलो। माउ जी भेण, पीउ जी भेण, भाउ जी भेण, ससु जी भेण। पीउ जी भेण। राइट आंसर। अगलो क्वेश्चन। 7, 100 खे सिंधीअ में छा चइबो आहे? 90, 80, 70, 100। 100, राइट आंसर। आखिरी सवाल, घुमायो भी। 14, तव्हांजो क्वेश्चन आहे, भारत देश जो राष्ट्रीय गुल कहिड़ो आहे? राष्ट्रीय गुल, नेशनल फ्लावर। आंसर्स, कमल, गुलाब, चंपा, सूरजमुखी। कमल। राइट आंसर, सही जवाब। अवनी सां गॾु असां हिकु प्रतिज्ञा वठंदासीं। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं, सभिनि खे असां अॻिते वधाईंदासीं। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं, असां सभिनि खे अॻिते वधाईंदासीं और हमेशा घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। ऐं हमेशा घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं। ज़ोरदार। तव्हांजो इनाम। हिन सुहिणे कम में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि डील्स डैडी, NB रिटेल्स, मिर्चुमल कोट गोंदिया। ॿार असांजा भविष्य आहिनि, उन्हनि खे सिंधी ॿोलीअ सां जोड़णु असांजो फ़र्ज़ु आहे। इन ई वीचार सां गॾु असांजे वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो। जल्दी मिलंदासीं हिकु नए सियाणे ॿार सां। जय झूलेलाल।